अस्सलाम वालेकुम। अचो त सिंध जे मशहूरु मागनि जो अव्हांखे तारुफ़ करायूं। हीअ दरगाह मियां नूर मोहम्मद कलोड़े जी आहे। ही सिंध में वाक़ आहे। ही ज़िला नौशहरे जे हिकु नंढड़े ॻोठ मियां नूर मोहम्मद कलोड़ो में वाक़ आहे। मियां नूर मोहम्मद अब्बासी अवाली सिंध जे तारीख़ मक़बरे में सिंध जो मशहूरु हुक्मरान मियां नूर मोहम्मद कलोड़ो ऐं संदसि पोटो शहज़ादो अली मुराद मदफ़न आहिनि। मियां नूर मोहम्मद सन 1681 ईस्वी में पैदा थियो। संदसि ॾाॾे नसीर कलोड़े ॻाढ़े कलोड़ा ख़ानदान सिंध में हुक्मरानी जो बुनियादु रखियो। सिपह सालार खुदाबाद 1718 में कलोड़ा जो चौथों मेंबर बादशाह नशीन थियो। 1737 ईस्वी में मुग़लनि खां नओं सूबो हासिल कयो। 1740 ईस्वी में नादर शाह सिंध ते काह कई। मियां साहिब जा टे पुट यरगमाल बनाए नादर शाह खे शाह किले खान जो लक़ब ॾिनो। 1750 में ईरानी हमलनि खां बचाव लाइ खुदाबाद मां तख़्त तब्दील करे हिन नओं शहर मोहम्मद आबाद जोड़ियो। सिंध जो तख़्तगाह बणायो। 4 साल सिंध जे मामलनि जा फ़ैसिला थींदा रहिया। हिन साहिब ईस्ट इंडिया कंपनी खां तोबूं ख़रीद करे मुल्की दफ़ा मज़बूत कयो। साम्हूं इहा दरगाह जेका मियां साहिब जी आहे, संदसि सिंध जे तारीख़ मां इहा ॼाण मिले थी त सिंध सभा जहिड़ी केॾी पुराणी आहे। इन्हनि मागनि मां ख़बर पवंदी आहे त सिंध मुंहिंजी केॾी पुराणी आहे। सिंध अमड़ केॾी पुराणी आहे। हिन ईस्ट इंडिया खां तोबूं ख़रीद कयूं। अॼु बि उहे तोबूं उमरकोट में मौजूदु आहिनि। अॼु बि हिननि जी मरम्मत थिए
ऐं हिननि जी सारई संभाल लाइजे त ही सिंध जा माॻ, ही सिंध जा तारीख़ ऐं उहे वर्क अॼु बि सिंध जे तारीख़ खे ज़िंदा रखण जे लाइ आहिनि। पर अफ़सोस अॼु सिंध गवर्नमेंट हिन तारीख़ी माॻनि खां अलाए छो बेख़बर आहे। सिंध में अॼु बि एतिरियूं ई वाक़े आहिनि जन जो को अंत ऐं हिसाब न आहे। सिंध जे तारीख़ खे आबाद करण लाइ इहे माॻ जेके आहिनि सिंध जी ॿई मक़बरा मियां साहिब जे पुटनि जा आहिनि जेके ज़बून हालत में आहिनि। संदसि अॼु उहे तारीख़ में ॼण अॼु उन्हनि जी का सार ऐं संभाल लाइजे त उहे सिंध जे तारीख़ जा वर्क ऐं कई हज़ार सदियुनि खां मुंहिंजी सिंध सबाजड़ी हज़ारनि तारीख़नि ऐं वरियनि में अॼु बि उहा पुराणी आहे। सिंध सबाजड़ी लतीफ़ जी नगरी आहे, भिटाई घोट जी नगरी आहे। ही शाह साहिब जी नगरी आहे, ही भिटाई घोट जी नगरी आहे, ही कलंदर पाक जी नगरी आहे। हीअ सिंध कंहिंजी जागीर न आहे, हीअ सिंध ओलिया दरवेशनि जी धरती आहे। हिन अहिड़ा सूर्य पैदा थिया जन जो को मिसाल ई न आहे। सिंध सबाजड़ी जा अनमोल हीरा पैदा थिया आहिनि। सिंध सबाजड़ी में अॼु बि अनमोल हीरा आहिनि ऐं अॼु ॾींहं ताईं मौजूदु आहिनि। अॼु हिन माॻनि जी अफ़सोस का सार नथी लहे त हिन तारीख़ माॻनि मां सिंध जे तारीख़ जी ख़बर थी पए। जाग भिटाई घोट सिंध पई सॾड़ा करे, मरन पयूं मारियूं अॼु तुंहिंजी ओट। सिंध हज़ारें साल पुराणी आहे, हज़ारें साल पुराणी आहे। अॼु उन्हनि तारीख़नि ऐं वर्कनि खां शायदि सिंध गवर्नमेंट ला तालुक़ आहे। उहे माॻ जेके आहिनि तारीख़ जा वर्क आहिनि ऐं तारीख़ उहा शइ आहे जन खे को बदिलाए नथो सघे। छो न सदियूं गुज़री वञनि पर तारीख़ उन्हनि शयुनि खे ज़िंदा कंदी आहे।
हलो हलो कोरिए नाज़ुक जननी गंढन सारो डी छिनण मूर न सिखिया। अज पिण वायूं कन वणजारा वञण जूं, अज पिण वायूं कन वणजारा वञण जूं, अथन अठई पर सायो कंहिं सफ़र जो। मियां नूर मोहम्मद जे बदनसीबी हुआ जो शाहपुर जानिया सैयद मखदूम मामून शाह जानिया खां मिलियल पाराते खुदाबाद मस्जिद में मेंबर ते मिलियल पारातो जन्मा कुढ़ जी बीमारीअ में हिन खे उहा बीमारी वकोड़े वई ऐं ज़िंदगीअ जा आख़िरी लम्हा जेके अयाशीअ में गुज़रिया, जेका सॼी ज़िंदगी अयाशीअ में गुज़री, उहे आख़िरी पहर ऐं पलकड़ा जेके आहिनि उहे अज़ाब में गुज़रिया। अल्लाह जे वलीअ जो निकितल हिकु ई गुफ़्तो जंहिंजे पारा ते मिसिल थी हिन खे उन तख़्त खां बेतख़्त करे खुदाबाद जे मस्जिद मां उतां मिलियल पारा ते हिन खे कुढ़ जी बीमारी वकोड़े वई। शाहपुर जानिया जे उहे मशहूर हस्ती सैयद मामून शाह जानिया खां मिलियल पाराते में उहा कुढ़ जी बीमारी लगी जेका आख़िरी पहर ऐं पलकड़नि ताईं संदसि अज़ाब में ज़िंदगी गुज़री।